जय झूलेलाल। दुनिया में वही शख्स हमेशा याद रहंदा आहिनि जेके कुझु ॿियनि जे लाइ करे वेंदा आहिनि। उन्हनि मां मोहनदास वलेशा हिकिड़ो शख्स हो। अॼु फादर्स डे, पिता जो ॾींहुं, ऐं सचपच में जेको पिता खे पंहिंजे ॿारनि जे लाइ करणु घुरिजे, जेको उन गानो ॻातो न भाई पापा मेरे लिए कुछ काम कर जाएगा, तो उन्हनि बेबियुनि जे लाइ चयो भाई पुटनि जे लाइ त हर को इहा इच्छा रखंदो आहे त असांजा पुट वॾी तरक़ी कनि, वॾे उहिदे ते पहुचनि ऐं उहे नालो कढनि। पर हिननि ॿिनि हिननि जी जेके संगीता सुखवाणी आहे भाई बेटी हमारा कुछ काम कर जाएगी, तो हुन उहो अहिड़ो कमु करे ॾेखारियो आहे जो पीउ जे लीगसीअ खे हुन अॻियां वधाइण में जेको रोल अदा कयो आहे उहो लासानी आहे ऐं क़ाबिले तारीफ़ आहे। असां अॼु हिन फादर्स डे ते हिननि ॿिन्ही बेबियुनि खे, मां हुननि जूं त बेबियूं थियूं न, त हुननि खे हुन जी आशीर्वाद हमेशह हुजे। अहिड़ियूं जेकॾहिं धीअर हूंदियूं त पिता जो नालो त हमेशह क़ाइमु ई रहंदो। पर हिननि जा पुट बि घटि कान अथव, त मां चयो भाई बेटा मेरा कुछ काम करे, भाई बेटे जो नालो तो चयो, ये भी इनके बेटे भी बहुत कुछ काम कर रहे हैं और पिता का नाम रोशन कर रहे हैं। उन्हनि जे लाइ बि हिकिड़ी तारीफ़ थियणु तमामु ज़रूरी आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका मां मोहनदास में ख़ासि ॾिठी हुई त हुनखे पंहिंजे सिंधियत लाइ ॾाढो प्यारु हूंदो हुयो। जिते किथे मां जॾहिं बि सीनियर सिटीज़न्स क्लब्स हूंदियूं हुयूं तॾहिं मुंहिंजी उन सां जेतोणीकि पढ़ियो मूंसां गॾु हुयो, पर मूंखे ख़बर न हुई त मूंसां गॾु पढ़ियो आहे। चङनि सालनि खां पोइ ख़बर पई जॾहिं चंद्र ऐं डॉक्टर रामचरण चयो असांजो क्लासमेट हो गॾु। पर यानी कुझु मजबूरियुनि जे करे हेॾा होॾा थी था वञनि पिया। त हिन जेको सिंधियत जे लाइ हिन जे कूट कूट प्यारु भरियलु हूंदो, ऐं हीअ जेका हिनखे लीगसी मिली उहा असांजे कवि रांझन मां मिली। महिनत करण सां सभु कुझु हासिलु थींदो आहे, इहो मोहनदास वलेशा प्रूव करे ॾेखारियो। तमामु सख़्तु ग़रीबीअ में बि जेको माण्हू महिनत करे थो, भाई देयर इज़ नो अल्टरनेटिव टू हार्ड वर्क। दुनिया में जेकॾहिं कुझु तरक़ी करणी आहे त हुनजो मिसाल मोहनदास वलेशा क़ाइमु करे ॾेखारियो त सख़्तु महिनत कयो त हुनजो भॻवानु तव्हांखे फल तमामु ज़रूरु ॾींदो। हिनखे ॾाढी लोश हूंदी हुई, कॾहिं सीता सिंधु भवन में, त कॾहिं असांजे सदाबहार क्लब में, त कॾहिं असांजे सिंधु सर्किल में, ऐं कॾहिं यानी रांझनि जूं हिते हिकिड़ो तव्हांखे जेकर ख़बर हूंदे त नीचो भॻत हूंदो हुयो। हा, तबलो वॼाए मखण हुन वेठो अथव हिते साम्हूं। उन्हनि जी जुमे ते चौकी थींदी हुई, जुमे ते, हा जुमे ते चौकी थींदी हुई। उते बि मोहनदास वलेशा अची करे उन्हनि सां गॾु विहंदो हुयो ऐं कॾहिं कॾहिं उन्हनि सां गॾु संगत बि ॾींदो हुयो। ऐं मास्टर रांझन त काफ़ी भेरा उन्हनि सां गॾु आयो। प्रोफेसर राम पंजवाणीअ सां बि गॾु उन्हनि जी हमेशह संगत हूंदी हुई। त हीउ जेको ख़ानदान आहे उन्हनि सिंधियत खे वधाइण लाइ ऐं सिंधी जेको म्यूज़िक ऐं कला आहे उन्हनि खे वधाइण जे लाइ जेका हिननि कोशिशि कई आहे, असांजो तव्हांखे बार बार नमस्कार आहे। संगीता सुखवाणी ख़ासि सॼे शाइरीअ में बि तमामु होशियारु आहे। हाणे मूंखे उमेदु आहे त गाननि में बि तमामु सुठी थींदी। ऐं हीउ सॼो ख़ानदान मोहनदास जो नालो अञा सिर्फ़ु हिंद सिंध में न सॼी दुनिया में मशहूरु कंदा, अहिड़ी अॼोके ॾींहुं असांजी कामना आहे। जय झूलेलाल।